तहरीक इंसाफ चेयरमैन के तोशाखाना केस में 3 साल कैद जी सजा, 5 सालन ला नाइल बी करार। जमान पार्क लाहौर मां गिरफ्तार, अटक जेल मुंतकिल। इस्लामाबाद की अदालत पांचे फैसले में चयो आहे त तहरीक इंसाफ चेयरमैन तोशाखाना केस में ॾोही साबित थी चुको आहे। जवाबदार ॼाणी वाणी इलेक्शन कमीशन में कूड़ा तफ़सील जमा कराया आहिनि। गडियल मफ़ादन वारी काउंसिल डिजिटल आदमशुमारी जे नतीजनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। मुल्क जी आबादी 24 करोड़ 10 लखनि ताईं पहुची वई। पंजाब जी आबादी 12 करोड़ 76 लख 80 हज़ार। सिंध जी आबादी 5 करोड़ 56 लख 90 हज़ार रजिस्टर्ड। केपी जी आबादी 4 करोड़ 8 लख 50 हज़ार। बलोचिस्तान की आबादी 1 करोड़ 48 लख 90 लख। इस्लामाबाद की आबादी 23 लख 60 हज़ार रिकॉर्ड। 6 वरनि दौरान आबादी में 3.5 करोड़ इजाफो। सालियानी आबादी की शरह 2.55% रही। बलोचिस्तान की आबादी ॿियनि सूबनि खां वधीक 3.2%। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त आबादी में इजाफो मुस्तकिल मुक़ाबिला चैलेंज आहे। खेनि रुगो आबादी वाद रोकणी पर मुल्की मुआशी तरक़ी वारी रफ़्तार वधाए चैलेंजिस ते ज़ाब्तो आणणो पवंदो। तहरीक इंसाफ चेयरमैन की गिरफ्तारी जो आम चूंडनि सां को भी ताल्लुक न आहे। संदसि चोरी साबित थी चुकी है। अॻूणे वज़ीर आज़म तोशाखाना केस में मुसलसल भॼण की कोशिश कई। तहरीक इंसाफ चेयरमैन की नवाज शरीफ सां भेट नथी करे सघियसि। समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब फैसले सां वाज़िह थी वियो आहे त पीटीआई चेयरमैन करप्शन में मुलविस आहे। सियासी अॻवान तरफ़ां असासा ज़ाहिर न करणु करप्शन आहे। फैसले सां साबित थी वियो त पीटीआई चेयरमैन सादिक ऐं अमीन नाहे। अता तारण परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पीटीआई चेयरमैन की गिरफ्तारी के जेड़ी करणी तेड़ी भरणी करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त तहरीक इंसाफ चेयरमैन की गिरफ्तारी जेड़ी करणी तेड़ी भरणी जो नतीजो आहे। अॻूणे वज़ीर आज़म की गिरफ्तारी ते वधीक नथो ॻाल्हाए सघिजे। वापारनि खे सहूलियतूं ॾियण खां सवाइ मुल्की तरक़ी मुमकिन नाहे। हुकूमत वापारनि खे हर मुमकिन सहूलियतूं फराहम करण लाइ तयार आहे। सफ़ारती ऐं एक्सपोर्ट लाॻापनि खे हथी ॾिनी पई वञे। ईरान सां वापारी सरगर्मियूं वधाइण ते भी कमु थी रहियो आहे। किसी को कोई नुकसान पहुंचाने की इजाजत नहीं दी जाएगी। और जिसने कानून हाथ में लिया, जिसने कानून से खिलवाड़ किया, किसी की जाती या सरकारी इमलाक पे कोई भी शरारत की तो हुकूमत हरकत में आएगी। इत्तलात वारे सूबाई वज़ीर शहजील इनाम मेमण जो चवणु आहे त मुल्की तारीख़ में पीटीआई चेयरमैन खां वधीक कंहिंखे रिलीफ न मिलियो आहे। को भी शख़्स कानून खां मथभरो हुअणु न घुरिजे। सिंध मुकमल तौर पुरअमन ऐं किथे भी एहतजाज न पियो कयो वञे। कंहिं कानून टोड़ियो या भञ ड्राह कई त कानूनी कार्रवाई कई वेंदी। ख्वाबनि जी शहज़ादे मंज़ूर वसाण जो चवणु आहे त पीटीआई चेयरमैन की गिरफ्तारी बाबति संदसि अॻकथी दुरुस्त साबित थी आहे। तहरीक इंसाफ ऐं जीजी जो को भी मुस्तक़बिल नाहे। निगरान सेटअप में को सहाफ़ी भी वॾो वज़ीर थी सघे थो। ईंदड़ चूंडुनि में हू MNA ऐं हालार वसाण MPA जी सीट ते चूंडुनि में हिसो वठंदो। हिंदुस्तान ने पिछले 75 साल में जबरो इस्तबदाद का, जुल्म और जोर का कोई हथकंडा ऐसा नहीं है जो उसने पीछे छोड़ा हो कि किसी तरह कश्मीरियों के हौसले टूट जाएं, किसी तरह ये अपने मौक़िफ़ से पीछे हट जाएं, किसी तरह दुनिया के मंजर से मैं कश्मीर का मुकदमा धुंधला सकूं। लेकिन उसमें भारत को हमेशा नाकामी हुई है। भारत तरफा वालारल कश्मीर की खास हैसियत तब्दील करण के 4 साल मुकम्मल। कश्मीर के इस्तेसाल जो दिहाड़ो भलायो वियो। सिंध समेत मुल्क के मुख्तलिफ शहरनि में एहतजाजी रैलियूं। वज़ीर आज़म के सलाहकार कमरुज़्ज़मान कायरा जो चवणु आहे त भारत की मुसलसल ॾाढ बावजूद कश्मीरन की जिदोजहद जारी आहे। भारत तरफा वालारल वादी में इंसानी हक़नि जूं संगीन भञकड़नि जो सिलसिलो जारी आहे। गडियल क़ौमूं कश्मीर बाबति पंहिंजे ठारान ते अमल कराइनि। पाकिस्तान कश्मीरियुनि जी हर तरह की हिमायत जारी रखंदो। सदर डॉक्टर आरिफ अलवी जो चवणु आहे त 5 अगस्त ते भारत गैर कानूनी तौर कश्मीर में हिक तरफ़ियूं कार्रवाई शुरू कयूं। अहिड़ा क़दम वालारल कश्मीर की खास हैसियत ख़त्म करण लाइ खया विया। सलामती काउंसिल में वालारल कश्मीर की तकरारी हैसियत के आलमी सतह ते बणियो वियो आहे।
भारत ज़ालमाननि कार्रवाइन सां कश्मीरी अवाम खां आज़ादी जो हक़ नथो खसे सघे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त भारत तरफ़ां कश्मीरियुनि खे आज़ादीअ जो हक़ ॾियण खां इनकार ख़िते लाइ ख़तरनाक साबित थी सघे थो। भारत बहादुरी कश्मीर अवाम खे ख़ामोश करण में नाकाम रहियो आहे। पाकिस्तान कश्मीरी अवाम जी आज़ादी जी जिदोजहद में इख़लाक़ी सियासी सफ़ारती हिमायत जारी रखंदो। चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी सर्विसेज चीफ्स ऐं मुल्क जी हथियारबंद फौजनि तरफ़ां योम इस्तेसाल कश्मीर जे मौक़े ते कश्मीरियुनि सां ॿधी जो इज़हार। IS पिया जो चवणु आहे त भारतीय क़दम इलाइक़ाई सलामती लाइ मुस्तक़िल ख़तरो बणिजी चुका आहिनि। भारत तरफ़ां वालारल कश्मीर में गैर इंसानी फौजी लॉकडाउन जो तसलसल वालारल वादी जी आबादी तब्दील करण जी भारतीय तरीक़ो आलमी कानून जी भनगड़ी आहे। ख़िते में जटादार अमन लाइ कश्मीर मसइलो गॾियल क़ौमुनि जे ठहरान ऐं कश्मीरी अवाम जी ख़्वाहिशनि मूजिबि हल थियण अंटर थी चुको आहे। पाक फ़ौज जे ज़ुल्म गैर कानूनी तसलसल ख़िलाफ़ कश्मीरियुनि जी बेमिसाल जिदोजहद जी सियासी इख़लाक़ी ऐं इंसानी बुनियादनि ते मुकमल हिमायत करे थी। बडाणी भरिसां हथियारबंद डॉक्टर लजपत लाल जे पुट खे अगवा करे विया हथियारबंदनि 8 वरनि ॾे नींगर आदिश कुमार खे कचे तरफ़ मुंतक़िल करे छॾियो। वाक़े ख़िलाफ़ हिंदू बिरादरी थाणे अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। लालू राइट भरिसां हथियारबंदनि पीरसन खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। मक़तूल जे नींगर समेत ॿ ॼणा मरनिंग इलाइक़े में छिगत आहिनि। मलीर में ट्रक ड्राइवरनि जो हिकु दफ़ो ॿीहर टैक्स ओगाड़ी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ट्रैफ़िक मुअत्तल अॻवान जो चवणु आहे त कांटे जा मालिक ॻरी रक़म ओगाड़े रहिया आहिनि। टैक्स ॾियण खां इनकार करण ते ड्राइवरनि ते तशदुद थी रहियो आहे। उमरकोट में नौजवान ते तशदुद ऐं तज़लील कंदड़ 2 जवाबदार गिरफ़्तार। पुलिस 2 जवाबदारनि लाल बख्श रोंजो ऐं यासीन रोंजो खे लाकब हवाले करे छॾियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तदरीसी किताबनि जो बहरान बरक़रार। दादू में उस्तादनि ऐं शागिर्दनि जो तदरीसी किताबनि जी खोट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। अॻवान जो चवणु आहे त जल्द तदरीसी किताब फ़राहम करे शागिर्दनि जो मुस्तक़बिल बचाए वञे। ऐं क्रिकेट वर्ल्ड कप लाइ क़ौमी टीम में 12 खां 13 रांदीगरनि खे शामिल करण ते इतफ़ाक़। डायरेक्टर मिकी आर्थर, हेड कोच ग्रांट ब्रॉडबर्न, बाबर आज़म ऐं हसन टीमा में सलाह मशवरा। स्पिनर उसामा मीर खे वर्ल्ड कप स्क्वाड में शामिल करण ते इतफ़ाक़।